जामशोरो जे वीसी पारां पंहिंजा नवाज़ण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज मस्तोई। जी इम्तियाज। जी बिल्कुल, मेहरान यूनिवर्सटी ऑफ इंजनियरिंग टेक्नोलॉजी जे वीसी पारां पंहिंजे नाठी खे नौकरी ते रखाइण जे लाइ कानून जी खिलाफ़ वर्जी करण जो इंकशाफ थियो आहे। वीसी असलम अक़ीली पंहिंजे नाठी ज़ुल्फकार उमरानी खे नौकरी ते रखाइण लाइ यूनिवर्सिटी कानूनी तब्दील करे छॾियो। यूनिवर्सिटी कानून मुताबिक़ ग्रेड 19 में भर्ती जे लाइ घटि में घटि 6 सालनि जो तजुर्बो ऐं लाॻापियल जेको आहे उहिदो उनजी डिग्री हुजणु ज़रूरी हुयो। वीसी असलम अक़ीली पारां जारी कयल इश्तिहार में तजुर्बो 6 सालनि मां घटाए 2 साल कयो वियो, जॾहिं त 2017 में खेसि 19 ग्रेड जे आम उहिदे ते सिर्फ़ 2 सालनि जे तजुर्बे ते ऐं मैनेजमेंट जी डिग्री न हुजण बावजूद जेको आहे नौकरी ते रखियो वियो। वीसी असलम अक़ीली पंहिंजे नाठी ज़ुल्फकार उमरानी पारां जाली जेके एक्सपीरियंस लेटर आहिनि उहे बि जेके जमा कराया विया आहिनि। वीसी असलम अक़ीली संदसि जेको नाठी आहे उनखे गैरकानूनी मरातूं बि ॾेई रहियो आहे, जंहिंजा डॉक्यूमेंट्स सबूत पिण मौजूदु आहिनि। सिंडिकेट जी मंज़ूरी खां बग़ैर खेसि कंफर्म कयो वियो, जंहिंखां बाद जेको इन साॻी पोस्ट जे लाइ जंहिं ॿिए अमरा जेको आहे अप्लाई कयो उन कोर्ट सां बि इन मामले ते रजू कयो आहे, जॾहिं त वीसी असलम अक़ीली जेको आहे पंहिंजे नाठी खे 1 महीने जी मोकल ते ॿाहिरि मोकिलियो, जेको 9 महीननि खां पोइ वापसि पहुतो आहे। मोकल दौरान खेसि पघार ऐं ॿियूं जेके मरातूं आहिनि उहे बि ॾियण जो इंकशाफ थियो आहे। जी ठीकु आहे इम्तियाज़ मस्तोई, अपडेट्स लाइ अवां जी वॾी महिरबानी।